हींअर मां बिला ताखीर चूंकि वक्त भी तमाम घणो गुज़री चुको है, मां पंहिंजे मेहमान मोहतरम सिंध ऐं बलोचिस्तान बल्कि पूरे पाकिस्तान जे मशहूर खतीब वसीउल लिसान हजरत मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहब के गुजारिश कंदुस त हू अवां जे साम्हूं अचन ऐं खिताब करण फरमाइन। हजरत मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहब। अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व नुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाअun व रहमतुल लिल मुमिनीन। सदक़ल्लाह व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। दुनिया में रहमत एक कुरान वाली रहमत जो बारिश वाली रहमत। कुरान भी अल्लाह जी रहमत है तो बारिश भी अल्लाह जी रहमत। जी अल्लाह ने फरमायो व नुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाअun व रहमतुल लिल मुमिनीन। फरमाई असां कुरान मजीद नाज़िल कयो आहे जंहिंमें मोमिननि जे लाइ शिफ़ा भी आहे त मोमिननि जे लाइ रहमत भी आहे। त हिन कुरान मजीद खे अल्लाह से कुरान मजीद में रहमत कोठियो आहे। वरी हुन रहमत जे बारे में फरमाई व हुवल्लज़ी अरसला रियाह मुबश्शिरातिन बैन यदै रहमतिह। अल्लाह तवजे को पंहिंजे रहमत खां अॻ में हाली थधिड़ियूं ही हूअं ई हवाऊं मोकिलींदो। वाकई रहमत है बारिश। ताए कुरान भी रहमत आए बारिश भी रहमत।
ऐं क़ुरान वारी रहमत भी आसमान खां आई त बारिश वारी रहमत भी आसमान खां आई। मां नथो चवां क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। अल्लाह से फरमाया जेका कुरान वारी रहमत वया सा मथो नाज़िल कया क़द्र वारी रात में। वरी हुन रहमत जे बारे में फरमाई व अंज़लना मिनस समाई माअन तहूरा। असां आसमान खां पाक पानी नाज़िल कयो आहे। आए कुरान भी रहमत आए बारिश भी रहमत। कुरान वारी रहमत भी आसमान खां आई त बारिश वारी रहमत भी आसमान खां आई। ऐं बारिश वारी रहमत जी नाज़िल थियण जी जाइ ज़मीन पर इन कुरान वारी रहमत जी नाज़िल थियण जी जाइ मुंहिंजे महबूब जी दिल मुबारक। मां नथो चवां अल्लाह से फरमायो व इन्नहु लतंज़ीलु रब्बिल आलमीन नज़ल बिहि रूहुल अमीन अला क़ल्बिक। फरमाइए जेका कुरान वारी रहमत वया सा मथो नाज़िल कया इन कुरान वारी रहमत के खणी अचण वारो आहे रूहुल अमीन यानी जिब्रील अमीन अला क़ल्बिक। फरमाइए कुरान वारी रहमत नाज़िल थी आहे मोहम्मद मुस्तफ़ा जे क़ल्ब मुबारक। तो आए कुरान भी रहमत आए बारिश भी रहमत। कुरान वारी रहमत भी आसमान खां आई त बारिश वारी रहमत भी आसमान खां आई। बारिश वारी रहमत जे नाज़िल थियण जी जाइ ज़मीन कुरान वारी रहमत जे नाज़िल थियण जी जाइ मुंहिंजे महबूब जी दिल मुबारक। ऐं बारिश जंहिं महिल ज़मीन ते नाज़िल थींदी आहे कुरान तू फमल नुहयिय बिही बलदतम मैता। बारिश जंहिं महिल ज़मीन ते नाज़िल थींदी आहे त गैर आबाद ज़मीन आबाद थींदी आहे। पर कुरान वारी रहमत जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा जे क़ल्ब मुबारक ते नाज़िल थी त गैर आबाद दिलूं आबाद थी। आए हुआ भी रहमत आए ये भी रहमत। हुआ रहमत जंहिं महिल ज़मीन ते नाज़िल थींदी आहे त किथे गुलाब जा गुल पैदा थिया किथे राबेल जा गुल पैदा थिया किथे मोते जा गुल पैदा थिया किथे चंबेली जा गुल पैदा थिया किथे नाज़ुकूं जा गुल पैदा थिया। पर जंहिं महिल कुरान वारी रहमत मोहम्मद मुस्तफ़ा जे क़ल्ब मुबारक ते नाज़िल थी त किथे सदाकत जा गुल पैदा थिया किथे अदालत जा गुल पैदा थिया किथे सखावत जा गुल पैदा थिया किथे शुजाअत जा गुल पैदा थिया किथे विलायत जा गुल पैदा थिया। गुल हुन रहमत जे करे भी पैदा थिया गुल हिन रहमत जे करे भी पैदा थिया। बारिश वारी रहमत जे करे गुलाब जा गुल राबेल जा गुल मोती जा गुल चंबेली जा गुल पैदा थिया। पर गड़ी खैरो जा मुसलमानों जरमल कुरान वारी रहमत मोहम्मद मुस्तफ़ा जे क़ल्ब मुबारक ते नाज़िल थी त अबू बकर जड़ा गुल पैदा थिया उमर जड़ा गुल पैदा थिया उस्मान जड़ा गुल पैदा थिया अलीउल मुर्तज़ा जड़ा गुल पैदा थिया सोने हसन हुसैन जड़ा गुल पैदा थिया बिलाल अम्मार जड़ा गुल पैदा थिया सोएब सलमान जड़ा गुल पैदा थिया। गुल हुन रहमत जे करे भी पैदा थिया गुल हिन रहमत जे करे भी पैदा थिया।
बारिश वारी रहमत जिक्र जेके गुल पैदा थिया उहे तुंहिंजा मुंहिंजा गुल पर हिन क़ुरान वारी रहमत जिक्र जेके गुल पैदा थिया उहे मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफा जा गुल। मां नथो चवां कुरान मजीद में अल्लाह से फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल था। वल्लज़ीना माहू अबू बकर जड़ा गुल, अशिद्दाउ अलल कुफ्फार उमर जड़ा गुल, रुहमाउ बैनहुम उस्मान जड़ा गुल, तराहुम रुक्अन सुज्जदा अलीउल मुर्तज़ा जड़ा गुल, हसन हुसैन जड़ा गुल, सोहेब सलमान जड़ा गुल, बिलाल अम्मार जड़ा गुल। कुरान तुफम कज़र इन अखरज शतहू, ये सब मोहम्मद मुस्तफा जा गुल था। ओ जियां तोखे मूंखे पंहिंजा गुल प्यारा तो मथे खड़ी करे चो त नबी से के भी पंहिंजा गुल प्यारा। तुझे मुझे गुलन जो पहरो, तुझी मुझी पोख जो पहरो, दोस्त ॾींदा मिट माइट ॾींदा, पाड़े वारा ॾींदा, जानी यार ॾींदा, पर अल्लाह से फरमायो इन्नल्लाह युदाफिउ अनिल लज़ीना आमनू। ओ मोटा सोना मोहम्मद जियां तुंहिंजो मां परो ॾिनो आहे त क़यामत ताईं तुंहिंजे गुलनि तुंहिंजी पोख जो परो बीमार पपा। ऐं रब परो ॾिनो या न ॾिनो, वाह जो परो ॾिनई। जंहिं सीने में नबी से जे गुलनि जी दुश्मनी, जंहिं सीने में नबी से जे पोख सहाबा जो बुग़्ज़, वो सीनो क़यामत ताईं कुटबो रहबो। उन सीने के तरारूं ऐं ब्लेड लॻंदा रहंदा। जंहिं दिमाग़ में नबी से जे गुलनि, नबी से जे पोख सहाबा जो बुग़्ज़ हूंदो, उन दिमाग़ के भी क़यामत ताईं खंजर ऐं तरारूं लॻंदियूं रहंदियूं। जेके चपई ज़ुबानूं नबी से जे गुलनि ऐं पोख ते बकवास कंदियूं, उन्हनि चपनि ऐं ज़ुबानुनि खे भी सुयूं लॻंदियूं रहंदियूं। अॻे तव्हां ॿुधंदा हुओ त मथे खे था तरारूं हणनि, अॻे तव्हां ॿुधंदा हुओ त सीने खे था ब्लेड हणनि, हाणे ज़ुबान खे भी सुयूं हणी करे रत पिया कढनि। चवंदा साईं अहल बैत जे मोहब्बत जी निशानियां याद रखोगे भी खैरो जा मुसलमानों। जुबान के सुयूं ऐं ब्लेड हणी करे रत कढण या अहल बैत जे मोहब्बत जी निशानी न आहे, पर मोहम्मद मुस्तफा जे सहाबा जे दुश्मनी जी सज़ा। जेको जिस्म नबी से जे पोख, नबी से जे गुलनि, नबी से जे सहाबा ते सड़ंदो, वो जिस्म दुनिया में भी टांडन ते सड़ंदो त जहन्नम में भी टांडन जो ही मातम नसीब थी। बाबा ये रब जा फैसला। तुझी मुझी पोख भली हूंदी तो दोस्तन के वणंदी, आया भली पोख हूंदी। जरमल दिली दोस्त बने ता गुज़र कंदो त दिल ठरी पवंदस, अखियूं बाग बहार थी पवंदस। चवंदो वाह जो मुंहिंजे दोस्त मेहनत कई आ, वाह जो मुंहिंजे दोस्त ज़मीन कमाई आ। ठरंदो वेंदो, दुआऊं कंदो वेंदो, पर जेको दुश्मन हूंदो भली पोख ॾिसंदो त सड़ी वेंदो, जली वेंदो। गड़ी खैरो जा मुसलमानों जंहिंजी नबी से सां मोहब्बत हूंदी, जंहिंजो नबी से सां प्यार हूंदो, वो जरवल नबी से जे पोख सहाबा जी जिंदगी खे ॾिसंदो, सिद्दीक़ जी सदाकत जो मुतालियो कंदो,
हजरत उमर जी अदालत के पढ़ंदो, हजरत उस्मान जी सखावत के पढ़ंदो, हजरत अली से जी शुजात के पढ़ंदो, हसनैन करीमैन जी शहादत के पढ़ंदो त दिल ठरी पवंदस। चवंदो वाह जो मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा 23 साल मेहनत करे पोख तैयार कई। पर जंहिंजो नबी सां बुग़्ज़ हूंदो, जंहिंजी नबी सां दुश्मनी हूंदी, वो जंगल नबी सां जे पोख सहाबा जी ज़िंदगी खे पढ़ंदो त सड़ी ॾींदो जली। जीअं पंदना में आगे चयो, ज़ाग़ी चूं फारिग ज़िबुए गुल बुअद, नफ़रत अज़ सोबते बुलबुल बुअद। कांव खां पुछा कयो ओ कारा कांव, इन मासूम बुलबुल तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे। अड़े कारा इन बुलबुल तुंहिंजे आख़िर खे त कोन ड्राथो आहे, इन बुलबुल तुंहिंजे बचन खे त कोन मारियो आहे। कारा इन मासूम बुलबुल ते छो थो सड़ी। त इन कारे कांव जवाब में चयो, ज़ाग़ी चूं फारिग ज़िबुए गुल बुअद, नफ़रत अज़ सोबत बुलबुल बुअद। कांव जवाब में चयो त असुल मुंहिंजी दुश्मनी गुल सां आहे। गुल जो बुलबुल जो महबूबा, उन गुल जे करे मुंहिंजी बुलबुल ते कावड़ आहे। हिन कारे खां बि पुछा के वई, ओ कारा तुंहिंजो नबी से जे साहबा ॾोह कहिड़ो कयो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ कहिड़ो तुंहिंजे घर खे खाट हयो आहे। हज़रत उमर कहिड़ी तुंहिंजी ठगी चोरी कई आहे। हज़रत उस्मान कहिड़ो तुंहिंजे ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। हू त 1450 साल पहिरीं जन्नत जा गेट ई टपी आहे, तूं अञा ताईं कांव वांगुरु गूं पियो थो खाई। त हिन कारे बि साॻियो कांव वारो जवाब ॾिनो त असुल मुंहिंजी दुश्मनी मोहम्मद मुस्तफ़ा सां आहे। जेको मोहम्मद जो यार आहे उहो मुंहिंजो दुश्मन। समझो था या सब प्लास्टिक जा मामला वेठा। असल दुश्मनी नबी है। तोखे मूंखे यार सही मिलिया, नबी से के यार सही तव्हां ही असांजे पेशमाम जा जमायती भला, नबी से के जेके जमायती मिलिया सब फिरी विया। तव्हांजे मुर्शिद जा मुरीद भला, नबी से के जेके मुरीद मिलिया सब मुनाफिका। तव्हां ही असांजा सहुरा भला, नबी से जा सहुरा बि मुस्लमान कोन। तव्हां ही असांजूं ज़ालूं भलियूं, नबी से के ज़ालूं बि सही कोन मिलियूं। मां तव्हां खां पुछां थो, जेको ईअं चवे हिन जो ईमान बचंदो? शीयत मजहब ना है, जमायत असांजी आहे, जलसो असांजो आहे, कंहिंखे नाराज़ थियण न कनि। असां शीयन जा बि ख़ैर ख़्वाह। शीयत मजहब ना है। दुनिया में को अहिड़ो मजहब आहे जेको गार खे चवे। हर मजहब वटि गार ख़राब आहे। यहूदी भी चवे तो त गार खराब, ईसाई भी चवे तो त गार खराब, हिंदू भील कोलियाई वाणो भी चवे तो त गार खराब। पर हिकिड़ो मज़हब आयो जन अहल बैत जे मोहब्बत जो नारो हयो आहे। उहे चवंदा त गार वॾे में वॾी इबादत। सो बि मौलवी जोगी खे गार जो फ़ाइदो कोन थींदो आहे, मौलवी सलीमुल्लाह खान खे गार ॾींदो फ़ाइदो कोन थींदो आहे। सब खां पहिरीं रात जो उथो त न वुज़ू न नमाज़ न तहज्जुद, असुर जो उथी करे नबी से जे यारनि अबू बकर उमर खे गारियूं जो इन जहिड़ी काई इबादत कंदा। इन्हें मां तव्हां अंदाज़ो
हाणे सुबुह जो सवेर उथो त पर अबू बकर उमर खे गारियूं उन गार जो नालो तबरो रखियो। जिना भली शइ, जिना ख़राब, हर मज़हब वटि जिना ख़राब आहे। यहूदी भी चए थो त जिना ख़राब, ईसाई भी चए थो त जिना ख़राब आहे, हिंदू भील कोली वाणो भी चए थो त जिना ख़राब आहे। पर हिकिड़ो ई मज़हब आहे दुनिया में जेके चवंदा जिना वॾे में वॾी इबादत, जंहिंजो नालो मुतो रखियो अथनि। एक दफा मुतो कई त हुसैन जे बराबर, ब दफा मुतो कई त अली जे बराबर, टे दफा मुतो कई त मोहम्मद मुस्तफा जे बराबर। बाकी बच्चो माना जिना इबादत, कूड़ भली शइ, हर मज़हब वटि कूड़ ख़राब। यहूदी भी चवे थो त कूड़ ख़राब, ईसाई भी चवे थो त कूड़ ख़राब, हिंदू भील कोली वाणो भी चवे थो त कूड़ ख़राब आहे। पर हिकिड़ो ई मज़हब आहे दुनिया में जेके चवंदा त कूड़ वॾे में वॾी इबादत, जंहिंजो नालो उन्हनि तकियो रखियो। मां तव्हां खां पुछां थो हिनखे तव्हां मज़हब चओ? दुनिया जो कोई ईसाई ईअं कोन थो चवे त हज़रत ईसा जा साथी हज़रत ईसा खां बेवफा। दुनिया जो कोई यहूदी ईअं कोन थो चवे त मूसा जा साथी मूसा खां बेवफा। दुनिया जो को हिंदू को वाणियो इएं कोन थो चवे त चंद्रगाम जा मुखी चंद्रगाम खां बेवफा। दुनिया जो को कादियानी मुर्तद इएं कोन थो चवे त मिर्ज़े गुलाम जा ख़लीफ़ा मिर्ज़े गुलाम अहमद कादियानी खां बेवफा। पर हिकिड़ो ई मज़हब आहे दुनिया में जनाल बैत जे मोहब्बत जो नारो हणी चयो बाबा मोहम्मद मुस्तफा जा सहाबी मोहम्मद मुस्तफा खां बेवफा। असां दुआई घुरी सघूं था पोइ खे हिदायत। असां उन्हनि खे बि ख़ैर ख़ाना अंदाज़ में चऊं था त सोचियो तव्हां जेको रस्तो वरितो आहे इहो ग़लति रस्तो। 1450 साल जे तवील अरसे में नबी साईं जे ज़माने में, हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे ज़माने में, हज़रत उमर जे ज़माने में, हज़रत उस्मान जे ज़माने में, हज़रत अली जे ज़माने में 30 साल खिलाफत जो दौर, सहाबा जे दौर में, ताबईन तबा ताबईन जे दौर में हिकिड़े ॾींहुं बि कॾहिं बैतुल्लाह में मस्जिद नबी में शीयनि वारी अज़ान आई है? 1450 साल अरसो गुज़री चुको। हिकिड़ो ॾींहुं को ॿुधायो भला हिकिड़ी अज़ान बैतुल्लाह में आई हुजे अशहदु अन्न अलियन वलीयुल्लाह वसी रसूलुल्लाह, या मस्जिद नबी में हिकिड़ी अज़ान 1450 साल जे तवील अरसे में ॿुधायो, या तकबीर का चई हुजे शीयनि वारी, हिकिड़ी निमाज़ का शीए इमाम पढ़ाई हुजे बैतुल्लाह में मस्जिद नबी में, हिकिड़ो को जनाज़ो थियो हुजे शीयनि वारे तरीक़े मुताबिक़, हिकिड़ो को शीयनि जो इमाम हुजे जो 1450 साल जे तवील अरसे में मस्जिद नबी में या मस्जिद हराम में का तरावी पढ़ाई हुजे। इन्हनि यारों को पुछा के 1450 साल जे तवील अरसे में नबी साईं जे ज़माने खां वठी हिन वक़्त ताईं
मस्जिद नबी में, मस्जिद हराम में, बैतुल्लाह में नैनन जी आज़ान आई, न तकबीर, न जनाज़ो, नैनन जो को पेशमाम। साडा 1400 साल जे तवील अरसे में ना आया जेको मक्को मदीनो इस्लाम जो मरकज़ हो, त अॻिते भी क़यामत ताईं ये नहीं। ऐं पाकिस्तान को असां सुननि इंशाअल्लाह समझो था।